वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीन जो 5 ॾींहनि जो सरकारी दौरो मुकमिल करे वापस ॾे रवानो। दौरे जे आख़िरी ॾींहं ते वज़ीर आज़म पारां एग्रीकल्चरल टेक्नोलॉजी डेमॉन्स्ट्रेशन बेस जो दौरो कैसे इदारे बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म हथरादू रोशनी ज़रिए भाॼियुनि जी पोख जे तरीक़ेकार जो जाइज़ो वरितो। ज़राअत जे जदीद तरबियत लाइ 1000 पाकिस्तानी शागिर्दनि खे चीन मोकिलण जो भी फ़ैसिलो। वज़ीर आज़म वफ़द सां गॾु चीन जे तारीख़ी विरसे टेराकोटा ऐं वॉरियर म्यूज़ियम जो दौरो भी कयो। चीनी तारीख़ी विरसे जी ख़ूबसूरती जी वाखाण वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाक चीन दोस्ती लाज़वाल ऐं बेमिसाल आहे। मुंहिंजो चीन वारो दौरो पाक चीन लाॻापन में नओं रुख ऐं नओं रूह फोकींदो हो। पीटीआई बानी मूंखे जेल में विझे ऐसी हटाए छॾे। मुंहिंजे साम्हूं मुंहिंजी धीउ मरियम नवाज़ खे गिरफ़्तार कयो वियो। एतिरनि ज़ुल्मनि बावजूदि कंहिंखां इंतकाम वठण जो सोचे बि नथो सघां। नून लीग सरबराह नवाज़ शरीफ जूं सेनेट में पार्लियामानी पार्टी जे अॻुवाणनि सां ॻाल्हियूं। नवाज़ शरीफ बिजली ऐं गैस जा अघ घटाइण जो मसइलो ॾींदे चयो आहे त महांगाई सबबि पाकिस्तान में ग़रीबनि जो जीअण ॾुखियो बणिजी वियो आहे। असां IMF खे अलविदा कयो पर पीटीआई वारा ॿीहर आलमी मालियाती इदारे खे वठी आया। अवाम खे सोचणु घुर्जे त ही मुल्क लाइ छा करे विया। असांजी मेट्रो बस खे जंगला बस छॾींदड़नि जी BRT में कयल करप्शन जी रिपोर्ट अञा ताईं साम्हूं न आई। पंहिंजो हक़ वठण ऐं खसण ॼाणूं था। पीटीआई बानी रुगो रस्तनि ते निकिरण जो सॾु ॾिए त पोइ ॿुधाईंदासीं त छा था कयूं। सूबे में वधीक टैक्स लॻण न ॾींदासीं। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो सवात में जलसे खे ख़िताब अली अमीन गंडापुर चयो आहे त मुल्क शख़्सियतनि सां न पर आइन सां हलंदा आहिनि। असांजे लीडर खे जाली केसिस में सज़ाऊं ॾिनियूं पियूं वञनि। KP में जेको बि गैरकानूनी तरीक़े सां वण वढे त उन्हनि जा हथ कटे छॾियो। रिश्वत वठण वारनि जा बि हथ भञी छॾींदासीं। अली अमीन गंडापुर जी तरजीह रुगो टिकटॉक आहे। पंहिंजी नौकरी बचाइण लाइ तकरारी बयान ॾियण गंडापुर जी मजबूरी आहे। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी अली अमीन गंडापुर खे मुनाज़रे जो चैलेंज करण सां गॾु सूबे जी तरक़ी लाइ गॾु वेहण जी आश बि करे छॾी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फैसल करीम कुंडी चयो आहे त वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर दलीलनि सां ॻाल्हाए संदसि मसइला हल थी वेंदा। वॾो वज़ीर जेके ॻाल्हियूं कंदो आहे उहा संदसि मजबूरी आहे। पाकिस्तान गज़ा में फौरी जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। इस्तांबुल में मीडिया सां ॻाल्हाईंदे परॾेही वज़ीर इसाक डार चयो त गज़ा में इसराइली बर्बरियत जो सिलसिलो जारी आहे, जंहिंखे तुर्त बुंजो ॾियणो पवंदो। इमदादी कारकुननि खे बि निशानो बणाए पियो वञे। गज़ा में जेको ज़ुल्म थी रहियो आहे उन जो तसवर बि नथो करे सघिजे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां गॾियल क़ौमुनि जी हेडक्वार्टर जो दौरो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। गॾियल क़ौमुनि जे अमन मिशन में पाकिस्तानी पुलिस ऑफिसरनि जी मुक़ररनि ते बि इत्तिफ़ाक़ कयो वियो। चीफ ऑफ नेवल स्टाफ एडमिरल नवीद अशरफ जो कतर जो दौरो। ISPR मुजिब नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ कतरी फौज जे चीफ ऑफ स्टाफ ऐं नेवल फोर्स जे कमांडर सां मुलाक़ात कई। मुलाक़ातुनि दौरान दिफ़ाई लाॻापन, ॿितरफ़े सहकार, गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं इलाइक़ाई मैरीटाइम सिक्योरिटी ते ॻाल्हियूं। पाक नेवी सरबराह मोहम्मद बिन गानिम अल गलीम, नेवल अकेडमी, नेवल बेस अमुल ऐं कतर नेवल सरबराह सां जहाज़नि जो दौरो कयो। नेवल चीफ खे कतरी नेवी जी सघ जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। इलाइक़ाई मैरीटाइम अमुन ऐं इस्तेहकाम लाइ पाक नेवी जी वाखाण। इर्सासन जे एहतजाज बाद नेठे तकरारी सिजी लिंक किनाल जो वकिरो 17,000 क्यूसेक घटाए छॾियो। चश्मा झेलम लिंक किनाल जो गैरकानूनी वकिरो 17,000 क्यूसेक घटाए 2,000 क्यूसेक कयो वियो। पंजाब सीजी लिंक किनाल ज़रिए 19,000 क्यूसेक पाणी खणी रहियो आहे।
पीपल्स पार्टी वज़ीर आज़म खां सिंध में बिजली जी डिगी लोड शेडिंग जो नोटिस वठण जो मुतालबो करे छडि॒यो। पीपल्स पार्टी जी तर्जुमान शाज़िया मरी चयो आहे त सिंध में 20 कलाकनि जी लोड शेडिंग सबब अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। बजट में हुकूमत गरीब अवाम खे रिलीफ ॾियण ते ध्यान ॾे, फज़ूल सब्सिडीज़ ख़त्म कयूं वञनि। शहीद जान मोहम्मद मर ऐं शहीद नसरुल्ला गडानी जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ ज्वाइंट एक्शन कमेटी जे सॾ ते समूरी सिंध में एहतजाज। कराची में प्रेस क्लब आॾो जीएम जमाली ज्वाइंट एक्शन कमेटी जे कन्वीनर वहीद लाजपर, इम्तियाज़ फारान ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सखर, लाड़काणे, नवाबशाह, जेकाबाद, कश्मोर, मनाड़ो में सहाफ़ियुनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल खे 10 महीना मुकमिल थियण वारा आहिनि। कातिल ऐं सहूलियतकार वाइका थियण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। नसरुल्ला गडानी जे क़त्ल खे बि महीनो थियण वारो आहे। पुलिस कातिल गिरफ़्तार करण बदिरां डटा ॾेई रही आहे। कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। सिंध में धाड़ेलनि ऐं फौरन जो राज बरक़रार, वधीक 4 ॼणा अॻुवा। सूबे में मुगवियुनि जो अंगु 25 खां वधी वियो। बख्शापुर मां वधीक 2 भाइर धाड़ेलनि सां अॻुवा थी विया। ॻोठ बख्शण गोलो में सिरुनि जे भठे ते सुतल 2 भाइरनि दीन मोहम्मद ऐं हैदर अली गोलो खे अॻुवा कयो वियो। कादरपुर मां गुम थियल नौजवान आरख मीराणी जे वारसनि पारां बि अॻुवा जो शक ज़ाहिर। झरवार मां अॻुवा थियल मंज़ूर नोहाणी बि बाज़ियाब न थियो। कश्मोर, घोटकी, शिकारपुर ऐं ॿियनि शहरनि मां अॻुवा थियल मीर जागीराणी, जफर इकबाल, मौला बख्श बिरोई, अब्दुल हमीद पहोर, मोहम्मद सलाह, आमिर महर, गुलजार कुलपोटो, माशूक लाशरी, असलम पंजाबी ऐं नवीद शेख समेत 25 खां वधीक माण्हू धाड़ेलनि वटि बांदी बणियल। पुलिस मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ का असराइती कार्रवाई न कई। कराची में पुरमज़ाहमत ते क़त्ल कयल गोल्ड मेडलिस्ट शागिर्द इर्तिका जा कातिल कोयटा मां गिरफ़्तार। सीआई ज़रियनि मूजिब एसआईयू जे टीम कोयटा ऐं गुलदार में 2 हंधनि ते छापा हणी इर्तिका जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। जवाबदार कराची में हथियारनि जी ज़ोर ते गाॾियूं ऐं मोटरसाइकिलूं फुरकण में मुलविस आहिनि। मतनि मुख़्तलिफ़ थाणनि ते केस बि दाख़िल थियल आहिनि। कैरपुर जो पीर हयात शाह लिंक रोड ते मुबैना मुक़ाबले दौरान एएसआई ज़ख़्मी। पुलिस पारां हिकु ॾोहारी गिरफ़्तार करण जी दावा। सूबोदेरो पुलिस जो चवणु आहे त ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान फायरिंग जी ॾेवट में एएसआई मोहम्मद सुटल वेलार ज़ख़्मी थी पियो। ॾोहारी इनायत लाड़क खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में समुंडनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। कराची खे लॻंदड़ समुंड गंदे पाणी जे शोर सबबि ज़हरीलो थी वियो। आबी माहिरनि कराची सां लॻंदड़ समुंड खे आबी हयात लाइ डेड ज़ोन करार ॾेई छॾियो। कैपीटी, सीव्यू समेत समुंड जे 10 किलोमीटर्स ताईं आबी हयात अणहलप थी वई। मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। मुख़्तलिफ़ हंधनि ते गड़ो बि पियो। तूफ़ानी बरसात खां पोइ बिजली जो निज़ाम डावांडोल। गज़ा में इसराइली बर्बरियत ख़िलाफ़ लंडन में हज़ारे माण्हू रस्तनि ते निकिरी आया। रसल स्क्वायर खां पार्लियामेंट स्क्वायर ताईं मार्च। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त बरतानिया गज़ा में जंगबंदी लाइ दबाव विझे ऐं इसराइल खे हथियारनि जी फराहमी बि रोके। गॾियल क़ौमुनि बि गज़ा में ॿारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करण ते इसराइल खे ब्लैक लिस्ट में शामिल करे छॾियो। T20 वर्ल्ड कप में नीदरलैंड्स ऐं ॾखण अफ्रीका जूं टीमूं आमो साम्हूं। बी मैच में ऑस्ट्रेलिया जो मुक़ाबलो इंग्लैंड सां थींदो। इवेंट जो सभ खां वॾो दंगल सुभाणे रवायती हरीफ पाकिस्तान ऐं भारत विच में थींदो। अमरीका हथां शिकस्त खां पोइ अफगानिस्तान जी टीम न्यूज़ीलैंड खे हाराए इवेंट जो ॿियो अपसेट करे छॾियो। रोहित शर्मा ऐं विराट कोहली खे पंहिंजो भाउ समझण।
अमेरिका में पाकिस्तानी फास्ट बॉलर शहनशाह अफरीदी के भारतीय मदान घेरे वरितो। सोशल मीडिया ते वायरल वीडियो में होटल ॿाहिरां मौजूद शहनशाह अफरीदी भारतीय फैंस जे विच में वेठल नज़र अचे थो। भारतीय मदान शहनशाह अफरीदी सां खिल भोग करण सां गॾु तस्वीरूं बि कढियूं। अमरीकी रियासत वाशिंगटन में लाइव रिपोर्टिंग दौरान औरत रिपोर्टर जे मथे ते पखी अची वेठो। वीडियो वायरल। अमरीकी टीवी जी रिपोर्टर केली बेयर व्हाइट हाउस जे गार्डन में लाइव रिपोर्टिंग करे रही हुई त उन दौरान एक पखी अची संदसि मथे ते वेठो त हू छिरकिजी वई। रिपोर्टर मथां पखी वेहण वारी वीडियो सोशल मीडिया ते बि वायरल थी वई।